जहन्नम का बचण जे लाइ अल्लाह ताला जे नबी खौफ ॾियारियो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाईन मुबारकाना जा कुछ अहिड़ा अमल मिलनि था जिन ते अमल करण सां आसानी सां अल्लाह जन्नत था बिल्कुलु आसानी सां। कुछ हदीसूं तव्हांजी खिदमत में ॿुधायां थो, उम्मीद है कि तव्हां अमल कंदो। बिल्कुलु आसान अमल है ऐं तव्हां अमल ॾिसो केतिरा सवला आहिनि ऐं अल्लाह जी अता बि नथा ॾिसो केॾी वॾी आहे। हिकिड़ो आरामी साईं मुंहिंजी खिदमत में आयो, अचे अर्ज़ कई या रसूलल्लाह दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलतहु दख़लतुल जन्नत। या रसूलल्लाह मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जैसे अमल करण से मां जन्नत में दाखिल थी वञा। जन्नत में आसानी से दुखूल थे। साईं करीम साहब उनके 4-5 कम दसिया। साईं फरमाया ला तुशरिक बि शैया। पहिरियों कम इहो कर जो अल्लाह की इबादत कर ऐं अल्लाह की इबादत बंदगी में कंहिंखे शरीक न ठहरा, शिरक न कर। अल्लाह ताला की इबादत कर, बंदगी कर, अल्लाह से शिरक न कर। तुकीमु सलात अल मफरूज़त, 5 नमाज़ूं जेके फर्ज़ आहिनि उहे 5 नमाज़ूं पढ़। व तुअद्दि ज़कात अल मफरूज़त, जेकर तुंहिंजे ज़कात फर्ज़ आहिनि ज़कात अदा कर। व तसूम रमज़ान, ऐं रमज़ान जा रोज़ा रख। साईं करीम साहब जी इस्लाम में हिकिड़ो अल्लाह से शिरक न कर, इबादत कर। ॿियो नमाज़ अदा कर, क्यों जेके ज़कात फर्ज़ आहे त ज़कात अदा कर। ऐं चौथों रमज़ान जा रोज़ा रख। साईं करीम साहब ने फरमाया कि ये कम कंदे अल्लाह ताला तोखे जन्नत में दाखिल फरमाए छॾींदो। आराम अर्ज़ कई या रसूलल्लाह अल्लाह जी ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, न इन्हनि मां को वधीक अमल कंदुसि न इन्हनि मां को घटाईंदुसि, न को इन्हनि खां इज़ाफ़ी ॿियो को अमल कंदुसि ज़िंदगी में। बस इहो ई 5 वक़्त नमाज़, ज़कात जेका फर्ज़ आहे, अल्लाह जी इबादत ऐं रमज़ान जा रोज़ा। न इन्हनि खां को अमल वधाईंदुसि ज़िंदगी में, न को इन्हनि खां को घटाईंदुसि, बस इहे ई अमल कंदुसि। साईं फरमायो इहे काफ़ी आहे। पोइ जीअं वियो उठी उथी हीअं वियो महफ़िल मां उथी, साईं फरमायो मन सर्रहु अन यंज़ुर इला रजुलिन मिन अहलिल जन्नति फलयंज़ुर इला हाज़ा। जेको माण्हू चाहे त मां को जन्नती जवान ॾिसां, हिन माण्हू खे ॾिसो इहो जन्नती आहे। अमल ध्यान से छा हिकिड़ो त गुनाह मां माण्हू पाण खे बचाए, अल्लाह जी इबादत करे, नमाज़ अदा करे, रमज़ान जा रोज़ा रखे, ज़कात फर्ज़ आहे, मिस्कीननि ते ज़कात हुई फर्ज़ कोन्हे का। बाक़ी ॿ टे अमल करे मदीने वारे साईं फरमाया आसानी सां अल्लाह वारी जन्नत से लाॻू। साईं कीअं फरमायो ॿियो अमल अल उम्रतु इलल उम्रति तुकफ़िरुहा मा बैनहुमा। हिकिड़ो उम्रो ॿिए उम्रे जे विच वारनि हरनी गुनाहनि जे लाइ बख़्शिश ऐं छोड़कारे जो सबबु बणिजी वेंदो आहे। वल हज्जुल मबरूर लैस लहू जज़ाउन इल्लल जन्नत। जेकर अल्लाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾे वञी हज अदा करे अचो, हज अदा कयो, अल्लाह तव्हांखे ताक़त ॾिनी आहे, वसत ॾिनी आहे, पैसो ॾिनो आहे, हज अदा कयो। नबी साईं फरमायो हज मबरूर अहिड़ी शइ आहे जंहिंजी जज़ा पक्की ठुकी जन्नत आहे। जन्नत खां सवाइ जी ॿी का जज़ा आहे जेको हज मबरूर अदा करे पक्को जन्नती आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो माण्हू आहे साईं करीम साहब या रसूलल्लाह मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जेको करण सां मां जन्नत में दाख़िल थी वञा। जंहिंजे अंदरि सही हिबान जी हदीस आहे। साईं करीम साहब ने 3-4 अमल ॿुधाया। साईं फरमाया अतिम तआम व अफ़शि सलाम व सिलिल अरहाम व कुम बिल्लैलि वन्नास निया। 4 कम कर, माण्हुनि खे मानी खारां, सलाम घणो कर ऐं माइटी ॻंढ। हिकिड़ो माण्हुनि खे मानी खारां, ॿियो सलाम घणो कर, ईंदे बि अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह, माण्हुनि खे सलाम कर, सिलिल अरहाम माइटियूं ॻंढ, ऐं चौथों वकुम बिल्लैलि वन्नास निया। जॾहिं राति जो माण्हू सुतल हुजनि तूं उथी तहज्जुद नमाज़ पढ़। तहज्जुद नमाज़ पढ़ तदखुलुल जन्नत बिस्सलाम। अल्लाह तुझे सलामतीअ सां जन्नत में दाख़िल फरमाए। सलामतीअ सां जन्नत में। सुभान अल्लाह।
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ये मुस्लिम बज़ार जन्नत में वणन जो वक्त तवज्जो साईं जन फरमा मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नह जेको माण्हू मस्जिद तामीर कराए या मस्जिद की तामीर में हिस्सो वठे अल्लाह जो घर ठहराए हबीब करीम फरमा अल्लाह उनके लाइ जन्नत में घर तामीर कराए छॾींदो आहे जन्नत में घर तामीर जे माण्हू जन्नत ई मत वियो न चलो सोलो कम ऐं उन खां आसान कमु सफ़ा सोले में सोलो हबीब करीम जी हदीस ॿुधंदो दिल ख़ुशि थी वेंदो साईं करीम फरमायो मन करा आयतुल कुर्सी फी दुबुर कुल्ल सलातिन मक्तूबतिन जेको माण्हू हर फर्ज़ी नमाज़ खां बाद में जेका फर्ज़ नमाज़ फजर ज़ोहर मगरिब इशा जेके नमाज़ आहिनि हर नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी शरीफ पढ़े अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम इहा जेका आयतुल कुर्सी आहे तक़रीबन हर कंहिंखे यादि हूंदी नबी साईं फरमायो हर नमाज़ खां बाद में इहा आयतुल कुर्सी पढ़ो लम यमनहु मिन दुखूलिल जन्नत इल्ला अन यमूत हिन जे ऐं जन्नत जे विच में आयतुल कुर्सी पढ़ण वारे ऐं जन्नत जे विच में रुॻी मौत जो संदो हूंदो हेॾा मरंदो ओॾा पको जन्नत में दाख़िल थींदो सुभान अल्लाह जीअं नमाज़ पूरी थिए न दुआ घुरी त आयतुल कुर्सी पढ़ो आयतुल कुर्सी पढ़ी ऐं तव्हां हर 5 नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी पंहिंजी आदत बणाए छॾी नमाज़ पढ़ूं था नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी पढ़ो साईं करीम फरमायो पको जन्नत थी आहे हिन जे जन्नत जे विच में मौत जो संदो आहे मरंदो ओड़ा जन्नत में दाख़िल सुभान अल्लाह एॾो सुहिणो अमल आहे अल्लाह ताला असां सभिनी खे जन्नत नसीब फरमाए आमीन ज़ौक़ अता कयो दिलि में शौक़ ऐं इश्तियाक़ पैदा कयो अल्लाह ताला खां दुआ घुरंदा कयो साईं करीम फरमायो रमज़ान में बकम अहिड़ा जन खां सिवा तव्हांजो गुज़ारो ई नाहे जन खां सिवा तव्हांजो कुझु चारो ई नाहे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह उहे कहिड़ा कम आहिनि साईं फरमायो हिकिड़ो अल्लाह खां जन्नत तलब कयो ॿियो अल्लाह खां जहन्नम जी पनाह घुरो हिन खां सवाइ तव्हांजो चारो ई नाहे रमज़ान में घणो अल्लाह खां जन्नत घुरो अल्लाह ताला तकड़े तव्हांजी जन्नत अता फरमाए अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए